नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं हिंगोर खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोर शहर में बदअमनी जी बाहि हिकु भेरो ॿीहर भड़की पई। शहर में हथियारनि जे ज़ोर ते ॾींहुं ॾिठे जो सोनार की दुकान इरफान गोल्ड स्मिथ तां लखें रुपयनि जी फुर मज़ामत ते मुलाज़िम ज़ख़्मी, पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल। हिंगोर ॾींहुं ॾिठे जो नामालूम मोटरसाइकिल सवार 3 हथियारबंदनि शहर जे मशहूर सोनारे मोहम्मद हनीफ़ शेख जी सोनार की दुकान इरफान गोल्ड स्मिथ ते चढ़ाई करे हथियारनि जे ज़ोर ते दुकानदार मोहम्मद हनीफ़ शेख जी मुलाज़िम खे यरगमाल बणाए मज़ामत ते तशद्दुद करे मुलाज़िम खे ज़ख़्मी करे 2.5 तोला सोना ज़ेवर, रोक रक़म ऐं ॿियो लखें रुपयनि जो क़ीमती सामान फुर करे आसानी सां फ़रार थी विया। जंहिंखां पोइ हिंगोर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जाइज़ो वरितो ऐं शाहिदियूं गॾु कयूं। जंहिंखां पोइ दुकान मालिक मोहम्मद हनीफ़ शेख ऐं संदसि मुलाज़िम जी फ़रियाद ते हिंगोर थाणे ते अहिड़े वाक़े जी NC दाख़िल कई वई। हिंगोर नवाब वली मोहम्मद साने में शहीद थियल पौरियतनि सां यकजहती लाइ सिविल सोसाइटी पारां रैली कढी वई। नवाब वली मोहम्मद साने में शहीद थी वियल पौरियतनि सां इज़हार यकजहती लाइ हिंगोर में सिविल सोसाइटी जे माण्हुनि शहरनि पारां रैली कढी वई। रैली जी अॻुवाणी उल्फत सहतो, क़ौमी कारकुन मुजीब आज़ाद बेलार, हाशिम सहतो, मंज़ूर झांगर ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौक़े ते रैली में शरीक माण्हुनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इन रैली करण जो मक़सदु नवाब वली मोहम्मद में शहीद थियल भंड बिरादरी जे पौरियतनि खे भेटा पेश करणु आहे ऐं असां मुतालबो था कयूं त नवाब वली मोहम्मद में थियल साने जा कातिल मुख्य जवाबदार जल्द गिरफ़्तार करे केस दाख़िल करे खेनि सख़्तु सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में एहतिजाजी दाइरो वसी कयो वेंदो ऐं समूरी सिंध अंदरि भरपूर एहतिजाज पिणु कयो वेंदो।